आई आ भक्तमाल जी कथा। भक्त हुया हिकिड़ा जिन जो नालो हुयो भक्त हरपाल जी। वे खूब धनवान हुया, खूब पैसे वारा, सुख समृद्धि सब कुछ हुयो। मना कयो, चयो मां शादी न कंदुमि, विवाह न कंदुमि। अरे छो न कंदे भाई? तो चवंदा हा कि मूं जीअं मां भक्ति कंदो आहियां, भगवान जी भजन कंदो आहियां, सेवा कंदो आहियां, कोई ओड़ी मिलंदी जेकी ताल में ताल मिलाए भाई। चओ हरे राम। यानी वो भी भजन कंदी हुजे, वो भी संतन में श्रद्धा रखंदी हुजे, सेवा कंदी हुजे, तॾहिं मां विवाह कंदुमि, न त पोइ विवाह न कंदुमि। काफ़ी ॻोल्हियूं पर ओड़ी उन्हनि जे मैच वारी, हाँ आइडियल मैच छा चवंदा आहिनि भाई? चओ हरे राम। मेड फॉर ईच अदर, हा न, ओड़ी उन्हनि खे कोई मिले ई कोन। ॾाढो ॻोल्हियूं त उन्हनि जे ई काथे आसपास गांव में हिकिड़ी कन्या रहंदी हुई। उन बि प्रण कयो कि मां बि शादी न कंदमि। अरे भाई तूं छो न कंदीअ? चई मूंखे बि, मां बि तॾहिं शादी कंदमि जॾहिं मूंखे कोई अहिड़ो भक्त मिले, अहिड़ो कोई सेवादारी, अहिड़ो कोई सेवक मिले जेको रोज घटि में घटि सवे संतनि खे भोजन कराइण खां पोइ भोजन करे। चओ हरे राम। चयूं बसि भैया मिली आइडियल मैच। हाँ, हिन ॿिन्हिनि जी जोड़ी ही बराबरि फिट बीहंदी। जॾहिं ॻाल्हि ख़बर पई भक्त हरपाल जी खे, त चयूं बसि हाणे त कोई मुहूर्त बि न कढायो भाई, इन सां ई विवाह कंदुमि मां। अहिड़ी त खपे जेकी सेवा खे महत्व ॾे, संतनि खे भक्तनि खे महत्व ॾे। शादी थी वई सुख सां। हाणे शर्त इहा ई हुई कि भाई अहिड़ो पति खपे जेको रोज सवे संतनि खे भोजन कराए। चओ हरे राम। हाणे उन्हनि वटि त खूब धन हुयो, खूब लुटाइण शुरू कयूं, खूब भोजन भंडारा हलनि, रोज उन्हनि जे दर ते भंडारा हलनि भाई। सवे हज़ारे संत अची करे भोजन करे वञनि, खूब खूब आशीर्वाद बि ॾेई वञनि। पर हाणे पूरो जीवन सेवा में ई गुज़रण लॻो। साल ॾेढ में ई खजाना ख़तम। चओ हरे राम। 2 सालनि में ई खजानो ख़तम। हाणे धन किथां अचे? हाणे तव्हांखे कथा यादि अची वेंदी भाई, हा न। पोइ उहे चोरी करण लॻा। चओ हरे राम। चोरी उन्हनि शुरू कई, पंहिंजे लाइ न, पाण वटि बि कमी थी वई धन जी, पर चोरी पंहिंजे लाइ करणु शुरू न कई। इन सां बि संतनि जी सेवा थींदी। ऐं कमाल जो नियम, कंहिं बि भक्त जे घर चोरी न कंदा। उन्हनि वटि वेंदा जिन वटि खूब समृद्धि हुजे ऐं उहो भगवान जो भजन न कंदो हुजे, उन वटि वञी करे चोरी कंदा। चओ हरे राम। घर वारी खे न ॿुधायूं, बसि चोरी शुरू कयूं। हिकु ॾींहुं अचानक सवे संत दर ते अची पहुता। घर में कुछ राशन हुयो कोन, अनाज पाणी हुयो कोन। हाणे कीअं थिए भाई? घर वारी खे चयूं तूं चिंता न कर, संतनि खे विहार, जल पीआर ऐं उन्हनि खे भजन कराए, भोजन जी मां पाणी व्यवस्था कयां थो। ॿाहिरि निकिता, काॾे वञिजे प्रभु, कंहिंजे घर डाको हणिजे, कंहिंजे घर चोरी कजे, कुझु सम्झ में नथो अचे। जेके जेके धनवान हुया सभिनीनि वटि चोरी करे चुकियो आहियां। हाणे त कोई बचो कोन्हे अहिड़ो जेको भक्त न हुजे। तॾहिं भगवान वैकुंठ में वेठा, भगवान पंहिंजे आसन तां उथिया। भगवान धरती ते अचण जे लाइ ॾाढो सुंदर हिकिड़ो रूप धारण कयो, मनमोहक सेठ जीअ जो रूप ठाहे करे भगवान अचनि पिया। अॼु भगवान वैसे कंहिंखे गॾु न वठी ईंदा आहिनि भाई, ध्यानु रखिजो। चओ हरे राम। भक्त वटि कोशिशि करे भगवान अकेले ई अचणु चाहींदा आहिनि। छो जो इहो उन्हनि जे प्रेम जी ॻाल्हि आहे। चओ राम, हा न। प्रेमी वटि भगवान ॿियो कंहिंखे गॾु न वठी ईंदा आहिनि, पाण ई ईंदा आहिनि। माता रुक्मणी माता खे चयो हलो तव्हां बि गॾु हलो। रुक्मणी माता हुई कि लक्ष्मी माता? माता त साॻी आहे। चओ जय श्री कृष्ण। चयूं हलो तव्हां बि हलो, तव्हांखे घुमाए अचूं धरतीअ ते भाई। हाँ, घर ई वेठा आहियो, बसि हलो थोरो सैर करे अचूं। माता त ख़ुशि थी वई। हलो हलो स्वामी। भगवान चयो अॼु सभिनीनि खां सुठो श्रृंगार कजो, हा न। सभिनीनि खां सुठा सुठा जेके तव्हांखे गहना हुजनि उहे पाइजो, सस्ता वारा न, खूब महांगा महांगा हुजनि। हाणे माताउनि खे कोई अहिड़ो चए पति, हा, त हुननि जी त रग रग ठरी वेंदी आहे। चओ हरे राम। खेर भैया ग्रीन सिग्नल मिलियो आहे, खूब बसि शो ऑफ करिणो आहे त। चओ राम। बसि भगवान हरी झंडी ॾेखारी त माता बि बढ़िया 16 सिंगार करे, 16 बि छा जा 32 सिंगार करे चङी तरह तैयार थी करे, सभिनीनि खां महांगा महांगा जेके माता वटि गहना हुया पाए करे भगवान खे चवण लॻी प्रभु काॾे हलणो आहे?
कंहिंजी कंहिं भक्त जी शादी आ, कंहिंते कोई विशेष प्रोग्राम आ, न न भगवान चए हलो मूंसां गॾु, तव्हांखे अजब नज़ारो ॾेखारिणो आहे भाई। भगवान वठी आया, सेठ सेठानी जो रूप धारण करे धरती ते आया। जीअं ई आया भगवान, तो भगवान कोई तिलक न लगायो, कोई माला न पाती। भक्त हरपाल जी नजर पई कि ये तो कोई धनी मानी सेठ लगन था, बैलगाड़ी में वेठा आहिनि, ऐं तिलक भी कोने, कंठी माला भी कोने, यानी कोई भक्त भी कोन्हनि। हली आया उन्हनि जे साम्हूं। भगवान हाणे साव करे चवनि था, भैया असांखे हिन नगर में वञिणो आहे, तव्हां असांखे पतो ॿुधायो, रस्तो ॿुधायो। भक्त जी चयो, अरे सेठ जी चिंता छो था कयो, मां पाण तव्हांखे वठी थो हलां, हलो मूंखे बि विहारियो बैलगाॾीअ ते, तव्हां पोइ ते वियो, मां बैलगाॾी थो हलायां। चओ जय श्री कृष्ण। बैलगाॾी हली, अचानक विच रस्ते ते सुनसान जॻह ते हरपाल भक्त बीहारे छॾी। हा भाई, हाणे ख़ाली कयो पंहिंजा जेके बि तव्हां वटि आहिनि सुंदर सुंदर गहना हीरा मोती। एतिरे में माता घबराइजी वई। चओ जय श्री कृष्ण। खूब घबराइजी वई कि प्रभु तव्हां त मूंखे चयो कंहिं भक्त वटि था हलूं, हे त कोई डाकू थो लॻे, हे त कोई लुटेरो थो लॻे। भगवान चवनि था बस बस धीरे ॻाल्हाए, धीरे ॻाल्हाए, ॿुधी न वठे भाई। भक्त वटि ॾाढी हिकिड़ी मोटी लठ बि हुई। चओ हरे राम, जल्दी खाली कयो भाई, मुंहिंजो समय बर्बाद न कयो, मूंखे ॿिया बि ॾाढा कम आहिनि, घर मुंहिंजे संत आयल आहिनि, उन्हनि खे भोजन भंडारो कराइणो आहे, जल्दी जल्दी कयो। भगवान इशारो था कनि, जल्दी जल्दी हिनखे लाहे ॾे भाई सभु। माता भगवान खे ॾिसे, हाँ कि चङो भलो मां कलेक्शन रखियो हुयो पंहिंजो संभाले करे तिजोरीअ में, अॼु जबरदस्ती कढायो तो ॿाहिरि लुटवाइण जे लाइ। चओ हरे राम। ठीक आहे, भगवान जी आज्ञा आहे। माता भी सब गहना लाहे ॾिना, भगवान भी लाहे ॾिना। अच्छा, माता कुछ गहना लिकाए त भगवान वरी उन भक्त खे चवनि असांजा सभु खणी वञिजांइ भैया, हथ जा बि खणी वञिजांइ, गले जा बि खणी वञिजांइ, कुछ न रहण ॾिजांइ, भले सभु खणी वञिजांइ, असांखे छॾे छॾिजांइ। हुनजो अञा ध्यानु हली वञे कि भाई हथ में रहियल आहे, गले में भी रहियल आहे, सभु लाराए वता हुन। हिकिड़ी अंगूठी माता न लाहे ॾिनी। चओ हरे राम। संत मजाक में चवंदा आहिनि मतां उहो एंगेजमेंट रिंग हुजे, हाँ भगवान जी, भगवान ख़ासि पाराई हुजे, उहो माता लिकाइण लॻी कि न, हे त मां न ॾींदमि भाई, कुछ त हुजे। चओ हरे राम। भगवान ॾिठो कि अरे हिकिड़ी अंगूठी लिकाए थी, तो भगवान अञा वरी इशारे सां ॿुधाइनि था उनखे, ॾिस भैया जेको तोखे खपे सभु खणी वञिजांइ, असांजी अंगूठियूं बि भले लाहे छॾिजांइ, कुछ बि असां वटि न रहण ॾिजांइ, पर असांजी जान बख़्शे छॾिजांइ। चई अरे अंगूठी त रहियल आहे। उनखे अञा ध्यानु हली वियो। माता खे चयो जल्दी अम्मा लाहे ॾे मूंखे अंगूठी, जल्दी ॾे जल्दी ॾे। चई अरे तोखे हेॾो सभु कुझु त ॾिनो आहे, हिकिड़ी अंगूठी त घटि में घटि छॾे छॾ, हेॾो तो वटि धन थी वेंदो, हाणे हेॾो तोखे सोन ॾिनो आहे कि तुंहिंजो पूरो जीवन ऐशो आराम जी ज़िंदगीअ सां गुज़रंदो, तूं चिंता न कर, हे सभु खणी वञे, अंगूठी मूंखे ॾेई छॾ वापसि। तॾहिं भक्त जेकी ॻाल्हि चई, हा भक्त चयो माता इहा अंगूठी कीअं छॾे छॾियां, तोखे ख़बर आहे तुंहिंजी हिकिड़ी हिन अंगूठीअ सां कई हज़ारे संत घणनि ॾींहंनि ताणी भोजन कंदा। चओ हरे राम। मूंखे अंगूठी थोड़ी थी नज़र अचे, मूंखे त इहो तो नज़र अचे हिन जे सदके कई वीचारा संत भक्त जेके आहिनि उहे भोजन करे वठंदा, उन्हनि खे प्रसाद मिलंदो। जल्दी लाहे जल्दी लाहे। जॾहिं इहो भाव भगवान ॿुधियो त भगवान रही न सघिया। भगवान उते साक्षात प्रकट थिया ऐं पंहिंजे भक्त खे उन्हनि गली सां लॻायो। चओ हरे राम। गली सां लॻायो। हो भक्त हैरान कि अरे मां जंहिंजी भक्ति कंदो आहियां उहो प्रभु साक्षात बीठा आहिनि, प्रभु अॼु कीअं कृपा कई अथव। भगवान चवंदा भाई बसि मां तुंहिंजो हे भाव ॾिसी रही न सघियुमि कि हिकिड़ी अंगूठी बि तोखे पंहिंजे लाइ न खपे। चओ हरे राम। हिते अगरि असां वटि कुझु हुजे भाई ऐं दान करणो हुजे त सभिनि खां पहिरियों दान त असां पंहिंजो पाण खे कंदा आहियूं न, कुझु पंहिंजे लाइ साइड करे वठंदा आहियूं। चओ हरे राम। पंहिंजे लाइ पासीरे करे छॾींदा आहियूं, हे मुंहिंजी सेफ्टी लाइ पियो हुजे, पोइ बाक़ी जेको हाल ठीकु आहे भैया, हल दान कर, हे बि ॾे हो बि ॾे, सभु कर। चओ हरे राम। ईअं त कंदा आहियूं भाई असां बि, पर ॾिसो भक्त जी भावना चवनि था न हे बि मुंहिंजे संतनि ॾे वञे। भगवान चवनि था बसि इहो भाव ॾिसी मां रही न सघियुमि भाई, कि तोखे पंहिंजे लाइ कुझु न रखिणो आहे, हे बि संतनि जी सेवा में लॻाइणो आहे।
तो भगवान प्रसन्न थी विया। भगवान नो की सब कुछ ॾिनो, चयो भाई अहिड़ो खजानो अथई जेको कॾहिं ख़त्म न थींदो, हाणे तोखे काथे बि चोरी करण जी ज़रूरत न पवंदी भाई, तूं खूब भंडारा हलाए, तुंहिंजा भंडार पाण ई भरपूर थींदा रहंदा। चओ जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। संत सेवा जाते हले, भगवत सेवा भक्तन जी सेवा जाते हले, उते भगवान पाण पंहिंजो पाण खे लुटाइण बि हली था अचनि। चओ राम हरे राम हरे कृष्ण। यही तो भगवान जे शरणागति जी राह आहे कि असां भक्तन जी सेवा कयूं, संतन जी सेवा कयूं, साध संगत जी सेवा कयूं, तो भगवान जी शरण ॾाढो सरलता सां मिली वेंदी आहे। भगवान पाण हली ईंदा आहिनि, असांखे बि वञण जी ज़रूरत न पवंदी आहे भाई। चओ हरे राम। वो प्रभु एॾो दयालु आहे, वो ॾिसंदो आहे कि कोई भाव सां बसि मुंहिंजे प्यारनि जी सेवा तो करे, भक्ति तो करे, नाम तो जपे, भगवान पाण हली ईंदा आहिनि, पाण कृपा कंदा आहिनि। जो संत चरणों के पास हो जाता है वो प्रभु की नजरों में खास हो जाता। संत ई त आहिनि जेके असांखे भगवान जे भक्ति मार्ग सां जोड़नि था। तव्हां हिते अगरि मान लो 200 ॼणा वेठा आहियो, 200 संगत वेठी आहे, 200 मां ही 100 199 बि न, 200 ई अहिड़ा आहियो जिनखे संतन जी कृपा थी आहे, तॾहिं तव्हां हिते वेही करे भक्ति करे रहिया आहियो। 199 न भाई, 200 ई, बिना कंहिं संत जी, कंहिं बि संत जी कृपा थी आहे, तॾहिं असां हिते वेही भजन करे रहिया आहियूं, भक्ति करे रहिया आहियूं। चओ राम।